लड़न वारे सुने महबूब मुस्तफा जे ज़ात दे निहार मुझो पिरी रोंदो आ तो सा किनन को झनला मुझो पिरी रब खे राज़ी कंदो आ तो सा किनन को झनजेला ओ मुझा करीम रब जहिड़ा थई तहिड़ा मुझा उम्मतियन मुझा मौला मुझे उम्मत के माफ़ फरमा मुझो महबूब तोला रोई दुआऊं घुरे ऐं तू वरी गैर खे राज़ी करी ओ मुझा भा ओ मुसलमान भा खुदा जो खौफ कर जन मुझे महबूब मुस्तफा सा प्यार कयो हिकड़ी झलक ॾिस हिकड़ी झलक निहार नालो हज़रत मुसअब बिन उमैर चो रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसअब नौजवाना मक्के जे रहण वारो आ अमीर बच्चो आ अमड़ जो अकेलो पुट्रा दादलो पुट्रा अमड़ खे अलाए केतिरी मिल्कियत आ मुसअब पंहिंजे जीजल अमड़ जो एतिरो त प्यारो आ एतिरो त अमड़ जो दादलो आ जो अहिड़ी खुशबू हणंदो आ जो मक्के जे घटनि मां गुज़रंदो आ मक्के जे माण्हुनि खे ख़बर पवंदी आ त उमैर जो पुट मुसअब वञी रहियो आ एतिरो दौलतमंद आ गरीब जो बच्चो न आहे अमीर ज़ादो आ लेकिन ओ अमीर ज़ादो ॾींहं में पार पार वॻा मटण वारो पंहिंजे जिस्म ते खुशबू हणण वारो हिकिड़ो दफ़ो मके जे गलीअ में जीअं जो साम्हूं आयो मुंहिंजो महबूब रहमतल लिल आलमीन साम्हूं अची वियो दीदार थी वियो दिलड़ी फुराए वेही रहियो मुझे सुने हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक चेहरे ते जॾहिं नज़र पईया मुसअब खां सभु कुझु विसरी वियो दौलत विसरी वई अमड़ विसरी वई घर विसरी वियो सॼो ॾींहुं मुंहिंजे हबीब जे पोयां लॻो थो अचे मुंहिंजे हबीब जे चेहरे मां पंहिंजो मोहड़ो कोन थो कढे पंहिंजूं अखियूं मुंहिंजे यार जे दीदार मां परे कोन थो करे अमड़ महसूस कयो मुंहिंजो मुसअब पुट सुबुह जो निकिरंदो हो जल्दी मोटी ईंदो हो हाणे ॾींहंनि जा ॾींहं गुज़री था वञनि लेकिन घर में अचण खां बाद में भी मुसअब खट ते हूंदो आहे मगर दिलि उनजी किथे ॿाहिरि हूंदी आहे मां समझी वई शायदि कंहिं औरत सां हिन जो प्यार थी वियो आहे लेकिन मने ठिकड़े ॾे अमड़ पुछे थी मुसअब जी मुंहिंजी जीजल अम्मा ॾे ख़बर मां तुंहिंजी अमड़ हां मां महसूस थी कयां तू वेठो त घर में हूंदो हई पर दिल तुंहिंजी गलन में हूंदी आ जवाब तो दे हा मुंहिंजी जीजल अम्मा तो सच सुञातो अमड़ अमड़ा जो असांजे हिन दोस्त में डॉक्टर सलीम हिन प्रोग्राम जो निस्बत पंहिंजे अबे अम्मा जे ईसाले सवाब जी बि रखी आहे मुंहिंजा दोस्त याद रखी छॾ अमड़ अमड़ा अमड़ खां वधीक बचड़े खे ॿियो कोई कोन सुञाणंदो आहे हा मुंहिंजी अम्मा वाके सच थी चवी मुंहिंजी दिलि मके जे गलन में आ ओ मुंहिंजा बचड़ा ॾे ख़बर इहो केरु आहे जंहिं तुंहिंजी दिलि ख़रीद करे छॾी आहे मूंखे ॿुधा अल्लाह मूंखे दौलत सां नवाज़ियो आहे मां पंहिंजे दौलत सां उहा शइ तोखे ख़रीद करे ॾियां जवाबु ॾींदो ओ मुंहिंजी अम्मा जंहिं यार सां मुंहिंजी दिलड़ी लॻी आहे ओहो यार दौलत सां ख़रीदजण वारो कोन्हे को उन जे दर ते मूं जहिड़ा करोड़े दिलनि जा सौदा कयो वेठा आहिनि मां थी पुछे त बच्चा ॿुधायो आहे कहिड़ी औरत आहे ख़बर अथसि त मुंहिंजी अम्मा मुस्लमान कान्हे मुंहिंजी अम्मा सुहिणे नबी जी दुश्मन आहे डिॼंदो आहे जीजल अम्मा खां नेठि अमड़ अमड़ा मजबूर थी करे प्यार में मजबूर थी करे भाकुर पायो वेठी आहे सीने सां लायो वेठी आहे ओ मुंहिंजा बचड़ा जो तेसी कान मानी खाईंदसि जेसी मूंखे पंहिंजे प्यार जी हक़ीक़त न ॿुधाईंदे जवाब ॾींदो आहे ओ मुंहिंजी अम्मा जंहिं महबूब जे नाले पुछींदी जंहिंखे दिलड़ ॾेई आयो हां उहो को ॿियो नाहे उहो अल्लाह जो आख़िरी नबी मुहम्मद रसूलुल्लाह
अमड़ जे प्यार वारा हथ नफरत में तब्दील थी वया। अमड़ प्यार सां भाकुर पाए वेठी बच्चे के धिको ॾेई पोइते करे थी चवे बच्चा मुझे दुश्मन सां असांजे वतन जे दुश्मन सां तू दिल लाए आयो हा इए कीअं थी तो सके। अमड़ हुन के कैद थी करे अमड़ हुन के बंद थी करे अमड़ हुन के बधे थी पर मुंहिंजा दोस्त जेको दिलड़ी ॾेई आयो आ ओ वेठो त अमड़ जे आडवा पर दिल ऐं अखियूं यार जे दंग में लगियूं पयूं आहिनि। सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह इन इश्क जी झलक के कुछ शेर में ही बंद कयो जेतो अखियां अल्लाह ला वञी पे बस लगिया हाय अखियां अल्लाह ला वञी पे बस लगिया जो लगिया आका तेरे दिल पर तेरे नाल अखियां अल्लाह ला वञी पे बस लगिया उना अखियां दा मुल है महांगा मुल है महांगा उना अखियां दा मुल है महांगा मुल है महांगा जो लगिया दिल पर तेरे नाल जो लगिया आका तेरे नाल अखियां अल्लाह ला वञी पे बस लगिया दोस्त यार अचन था मुसब छा थी वयो थई के जे दर्द के जे फिराक में दीवानो थी वयो आ कादे वयो तुझो खुशबू कादे वया तुझा कपड़ा कादे वया तुझा नाज कादे वया तुझा नखरा असां के बुधा उन यार के तोड़े वठी अचो राज हिकड़ी अमड़ के दिनो थे सुनो सचल उन राज तावरी ही पर्दो थो खणे पंहिंजे यारन दे निहारे छा थो चवे झोक राझल दी झोक राझल दी पारों दरिया झोक राझल दी झोक राझल दी मैं अड़तारू में को मैं अड़तारू सुना तार अखियां अल्लाह ला वञी पे बस लगिया उन मुसब जो हाल हीणो थियो आ घरों मुझा दोस्त पंहिंजे पाण के छॾाए सिधो मुझे हबीब जे दरबार में आयो आ ज़ारो कतार रोई रहियो आ उहो मुसब जेको मके जे गलन में घुमे उन जे खुशबू जी हाक हले अॼु उहो मुसब हिकड़ी चादर में आयो आ जेका चादर भी फाटी पई आ
मुझे हबीबन करीमन जा परवाना मुझे मुस्तफा करीम जे आशिकन दे गौर कर मुझे हबीब जे परवानन दे गौर कर उहो मुसअब मुझा दोस्त मक्के मां हिजरत करे हबश जे तरफ रवानो थींदो आ जदे हबश खां वापस ईंदो आ उन जे कपड़न खे चटियूं लगियूं पयूं हुंदियूं हन मुझो मदीने जो मीर निहारे अखिड़न में लुड़क लाड़े चवंदो आ ओ दुनिया वारो जन्नती जवान ॾिसणो थो त मुझे मुसअब जो दीदार कयो हो मुसअब बिन उमैर जदे मुझा दोस्त अजीज वहा आखिरी घड़ी आई आ ओ मुझा दोस्त अजीज जदे हजरत अमीर हमजा सुने सा गड उन जी भी शहादत थी आ मुझे हबीब करीम अलैहिस्सलातो सलाम जा परवाना मुझे महबूब मुस्तफा जी वफा निहार ओ बेवफा मुझे प्रिय जी वफा निहार मुसअब सब कुछ छड्यो आ यार जे मोहब्बत में अज अमीर हमजा सुनो भी शहीद थी वयो आ हजरत मुसअब बिन उमैर भी शहीद थी वयो आ मुझे हबीब मुस्तफा करीम जी सगी पुफी हजरत बीबी सफिया सुहणी पंहिंजे दिल पर भा हजरत अमीर हमजा जेला कफन जूं चादरूं खणी आई आ मुझे हबीब जे दरबार में पेश कंदिया अर्ज कंदिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ारो कतार रोई रही आ मुझे महबूब मुस्तफा पुछो आ ओ मुझी सोहणी पुफी पंहिंजे भाउ जे फिराक में रोई रही आ नम या रसूल अल्लाह भाउ जे फिराक में न थी रोआ बस मूंखे एतिरो ॿुधायो त मुंहिंजो भाउ जन्नत में आ अल्लाह खे राज़ी कयो अथई या न कयो मुझे महबूब मुस्तफा करीम जा परवानो मुझे हबीब जे अखिड़न में लुड़क लड़ी आया पंहिंजे पुफीअ ॾे निहारे चयो ओ पुफी सफिया मुंहिंजो चाचा के अल्लाह जे हुक्म सां जन्नत जूं हूरूं हिते ई हिंदोरन में लोॾे रहियूं आहिनि फिक्र न कर चवे थी अल्हम्दुलिल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा जेकॾहिं तुंहिंजी ज़ात मुंहिंजे भाउ मां राज़ी आ पोइ चादरूं कफन जूं क़बूल पवनि मुंहिंजे भाउ खे हिन कफन चादरुनि जो कफन ॾियो मुंहिंजे हबीब जा परवाना निहार मुंहिंजे महबूब मुस्तफा हिकिड़ी निगाह हज़रत मुसअब बिन उमैर जे लाश ॾे कई आहे ॿी निगाह पंहिंजे सॻे चाचे अमीर हमज़ा जे मैयत ॾे कई आहे टी निगाह पंहिंजे सॻी पुफीअ ॾे निहारे करे मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो ओ मुंहिंजी पुफी चादरूं कफन जूं बहने मुंहुं मां मुस्तफा जे आॾो हिकिड़ो चाचे जो मैयत हिकिड़ो पंहिंजे आशिक जो मैयत ॿुधा त कंहिंखे ॾियां मुसलमान खुदा जो कसम मुझो महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम एतरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो आ एतरो पंहिंजे गुलामन सां प्यार कंदो आ मुसलमान तू तसव्वुर भी कोन थो करे सघी जे वक्त में सोहणी सफिया मुझे हबीब जे अखिड़न में लुड़क ॾिठा चवे थी या रसूल अल्लाह कफन जी चादर हिकड़ी वॾी आ हिकड़ी नंढी आ मां कीअं चवां त वॾी चादर मुंहिंजे चाचे खे ॾियो नंढी चादर पंहिंजे गुलाम खे ॾियो ओ मुंहिंजा हबीब हे चादरूं भी तुंहिंजूं हे गुलाम भी तुंहिंजा ही सफिया भी तुंहिंजी खुदा भी तुंहिंजो जन्नत भी तुंहिंजी मुंहिंजा महबूब जीअं वड़ई तीअं फ़ैसिलो करे मुझे हबीब जा परवाना मुझे मदीने वाले मीर जो फैसलो निहार मुझे मुस्तफा फरमायो कुड़ा विझो वाह मुझा हबीब वाह मुझे महबूब जो प्यार पंहिंजे आशिकन सां ओ जन्नत में पेर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुझे प्रिय जो प्यार गुनहगारन सां ओ मुसलमान जेकर तुंहिंजे सगे चाचे जो जनाज़ो हीअं मैयत साम्हूं हुजे
ऐं हिकु ग़ुलाम जो मैयत हुजे ॿुधाए त तूं पंहिंजे चाचे खे सभु कुझु ॾींदे या ग़ुलाम खे ॾींदे? मुस्लमान जवाब त ॾे। लेकिन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार ॾे निहार ओॾां सॻी पुफी ॿ चादरूं कफन जूं खयूं बीठी आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो कुणो विझो, पोइ कुणे में जंहिंखे वॾी चादर अचे मां मुस्तफ़ा जो उहो ई फ़ैसिलो आहे जेको मुंहिंजो रब फ़ैसिलो फरमाए। ॿिनि चादर जो कुणो विधो वियो। वाह मुंहिंजा बेनियाज़ रब तुंहिंजी बेनियाज़ी। वॾी चादर ग़ुलाम जे कुणे में आई आहे, नंढी चादर चाचे जे कुणे में आई आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो वॾी चादर मुंहिंजे मुसाब खे ॾियो, नंढी चादर मुंहिंजे चाचे खे ॾियो। मुसलमान वफादार नबी ने निहार, मुझे वफादार नबी जे शान ने निहार। मुझे वफादार सुहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेडी मल इहो फैसलो फरमायो त जेके गुलाम होया चीखू निकरी वयूं त वाह मुंहिंजा मुस्तफ़ा तुंहिंजो प्यार जो अॼु वॾी चादर, अॼु वॾी चादर ग़ुलाम खे मिली रही आहे, नंढी चादर कफन जे लाइ सॻे चाचे खे मिली रही आहे। पेरनि ॾे था छिकीन त मथो घाड़ो थी थो वञे, मुंहं ॾे था छिकीन त पेर उघाड़ा थी था वञनि। वाह मुंहिंजा करीम मदीने जा शहनशाह रहमतल लिल आलमीन मुंहिंजे आका फरमायो इहा चादर मथन ॾे छिके मुंहिंजे चाचा जी पूरी कयो, पेरनि ते गाह रखी छॾियो। ओ मुसलमान, ओ मुसलमान, उन नबी के विसारियो थई, उन हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दामन मां हथ कढिया थई जेको पंहिंजे ग़ुलामन सां एतिरो प्यार कंदो आहे। खुदा जो कसम मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे प्यार जूं कुर्ब जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछी। आधी रात जो टाइम सुनो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु आधी रात जो पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरी आया। जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा परवाना आधी रात जो घर खां ॿाहिरि निकिता। ये कीअं थो थी सघे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आशिक अचनि ऐं महबूब आराम में हुजे, ये थी नथो सघे। जीअं सुनो अमीर उमर ऐं अबू बकर सिद्दीक सुनो ॿाहिरि निकिता त मुंहिंजो महबूब मदीने जो साईं बि पंहिंजे पाक हवेलीअ मां आधीअ जो उथी आयो। निहारे करे पंहिंजे ग़ुलामन ॾे मुंहिंजे सुहिणे हबीब पुछो ओ अबू बकर जी मुंहिंजा दिल पर, ओ उमर जी मुंहिंजा सुहिणा दिल पर, आधी रात जो कीअं उथिया हो, तव्हांजे चेहरे ते ग़म जा आसार छो? अबू बकर उमर निहारे अखिड़िन में लुढ़क लाए चवन था या रसूल अल्लाह। ओ मुसलमान गौर कर, या रसूल अल्लाह बॾींहं थी वया हन कुछ भी खाधो पीतो नाहे, एतिरो हींअर बुख ऐं उञ बेहाल कयो जो घर में वेहण जी हिम्मत कान रही। दिल में ख्याल कयोसी इन उञ ऐं बुख खे हींअर बर्दाश्त करण जी ताक़त कान्हे, ॿाहिरि निकिरी था वञूं मन रहमतल लिल आलमीन जो दीदार थिए, पीरीअ जो दीदार करे पंहिंजे पेट जी उञ ऐं बुख लाहे था चऊं। जुल्फ देखी आहा है कि नजरों ने घटा देखी है, जुल्फ देखी है कि नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने, लुट गया जिसने मेरे आका की अदा है, लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी
अपने चेहरे को छुपाना ना मेरे आका बाद मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है। मुझे हबीब जो चेहरो दिसी करे पंहिंजी पेट जी उञ ऐं बुख ख़त्म करण जो अर्ज़ करे रहिया आहिनि। हेॾो सहाबा जे अखियुनि में लुड़क, होॾो मुंहिंजे हबीब जे अखियुनि में लुड़क अची विया। मुंहिंजे हबीब पंहिंजो जुब्बो मुबारक मथे खणी ॿुधायो, ओ अबू बकर, ओ उमर, मां मुस्तफ़ा जे पेट सां बि 3 ॾींहंनि खां पत्थर ॿधा पिया। यानी ये नथो थी सके। मुझो हबीब फरमाए रहियो आहे, मां मुस्तफ़ा जा परवानो, ये नथो थी सके। मता इहो ख्याल कयो त असां 2 ॾींहंनि जा बुखारा आहियूं ऐं असांजो महबूब खाई भ्रव करे रहियो आहे। तव्हां 2 ॾींहंनि जा बुखारा, तव्हांजो आका 3 ॾींहंनि खां बुख ते आहे। ओ मुसलमान, उन मुझे सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना जीअं जो सुबुह थियो, मुझे हबीब फरमायो अचो। मुझा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा सां गॾिजी सिधो अबू अयूब अंसारी जे घर ॾे अचनि था। अबू अयूब अंसारी घर में अंदर वेठो आहे। मुझे मुस्तफ़ा जे अचण जी खुशबू सूंघी करे ॿाहिरि निकिरी आयो आहे। ओ जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो हो, जिता जिता सरदार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो। ओ ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो, जिता जिता सरदार ओ विखू वारे हलंदो हो, जिता जिता मुंहिंजो यार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो। जने कया दीदार ओ खुश थी विया बीमार, जने कया दीदार ओ खुश थी विया बीमार, जने कया दीदार ओ खुश थी विया बीमार। गम की नने जूं दिलियूं ॾिस सुणो ठारे हलंदो हो। ओ गम की नने जूं दिलियूं ॾिस सुणो ठारे हलंदो हो, जिता जिता सुणो यार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो। तोड़े हुया हैवान 14वीं सदीअ जा मुसलमान मुझे महबूब मुस्तफ़ा के त जानवरन भी सुञातो आहे। तोड़े हुया हैवान ॾिनऊं पुठी कॾहिं कान, तोड़े हुया हैवान ॾिनऊं पुठी कॾहिं कान। वण पाड़ऊं ईंदा जे निहारे हलंदो हो, ओ वण पटी जी ईंदा जे निहारे हलंदो हो, जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो हो, ॼणु खतूरीअ जाके मणहारे हलंदो हो। सुनो हज़रत अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अंदर पंहिंजे घर में वेठो आहे। मुंहिंजे हबीब जी खुशबू ॾिसी करे ॿाहिरि निकिरी आयो आहे। ॾिसे त अबू बकर उमर बि मुंहिंजे पीउ सां गॾु आहिनि। जल्द अर्ज़ कंदो आहे, ओ मुंहिंजा महबूब सुहिणा रीह घुरे कर्म करण वारा, अॼु अबू अयूब जी दिलि थी चवे त मुंहिंजा महबूब मुंहिंजी दावत कबूल कने।
मुझे महबूब मुस्तफा जा परवाना मुझे सोने हबीब करीम दावत कबूल कया छो त होॾो यार टिन ॾींहंनि जा पथरड़ा बथल आयो आहे हबीब जा ग़ुलाम ॿिनि ॾींहंनि जा पथरड़ा बथल आहिनि करीम रब सभु कुझु ॾिसी रहियो आहे सभु इंतज़ाम करे रहियो आहे अबू अयूब अंसारी देर को नथो करे पंहिंजे बकरियुनि में वञी करे को सुहिणो बकरो ॾिसी करे ज़बह कंदो आहे घर वारनि खे चवंदो आहे मिंट कयो मुंहिंजे पीउ जे लाइ खाधो तयारु कयो पाण मोटी महबूब जे दरबार में अॻियों निहा वेहंदो आहे हबीब जे चेहरे ते कुझु ग़म जा आसार महसूस कंदो आहे त मुंहिंजे पीउ खे शायदि बुख लॻी आहे देर कोन कंदो आहे खचीअ जो जेको डंगन जो छुगो आहे जल्द पटे मुंहिंजे हबीब जे हुज़ूर में पेश कंदो आहे मुंहिंजा महबूब पंहिंजे ग़ुलामनि खे फरमाईंदा आहिनि अबू बकर उमर तव्हां खाओ मुंहिंजे महबूब जा परवाना चवनि त असांजो महबूब का महबूब चवे त मुंहिंजा परवाना अबू अयूब अंसारी सजो मंजर ॾिसी रहियो आहे तकड़ में मानी तैयार करे दस्तरखान आॾो रखियो आहे ओ मुसलमान गौर कजा लम्हे फिक्री आहे जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा उन दस्तरखान खे उन खाधे जे मथां कपिड़ो मथे खयो उन गोश्त जी जीअं जो उब खुशबू आई मुंहिंजे हबीब जे अखियुनि में लुड़क लड़ी आया पी न सघिया मुझे महबूब मुस्तफा जा परवाना मुझे मदीने जे साईं कुछ भाजड़ी कढी पंहिंजे पाक हथन सां कुछ मांगड़ी खणी करे पंहिंजे ग़ुलाम खे फरमायो अबू अयूब ॾिसी रहियो आहे ग़ुलाम खे फरमायो देर न कर हीअ मांगड़ी भाजड़ी खणी मां मुस्तफा जे घरड़े में ॾेई आ जो मुंहिंजी फातिमा न्याणी 3 ॾींहंनि खां बुखारी आहे मुसलमान तोखे कसम आहे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो हिक वेले ते ताम खाइण वारा उहा खातून जन्नत जेका जन्नत जे औरत जी सरदार आहे हसनैन करीमैन जी अम्मा जेके हसनैन करीमैन जन्नत जे जवान जा सरदार आहिनि ॾींहंनि खां मुंहिंजे मुस्तफा करीम जे घर में चुल्ह कान ॿरी मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा ग़ुलाम लेकिन हो मुंहिंजो हबीब कॾहिं बि सुभाणे ते शिकवा कोन आई आहे तव्हां सां थोड़ी तकलीफ़ थींदी आहे बुखार थींदो आहे बारो कयो तावीज़ लिखो ही डॉक्टर वठी जो हिकड़े वेले जो रुगी घर में सालण खुटी पियो पाड़ो मथे ते खणंदासी असां सां ज़ुल्म थियो सब्र कर मुसलमान सब्र कर मुंहिंजो रब सभु ॾिसी रहियो मुझे खुदा का काई बुझाई कोने तुझा दुख मुझे रब का बुझा कोनन तुझो खुशू मुझे खुदा का बुझू करण थोड़ो सब्र त कर दुख तो मुझे महबूब मुस्तफा मुश्किलातूं त मुझे हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन पाक दामन बचड़न ॾिठियूं जेके मासूम बचड़ा रोवन जिब्राइल अचे पीघो लोॾे छा उन मुस्तफा जे घर में जिब्राइल न पियो आणे सघे छा ओ मुसलमान इमाम हसन साईं जे घर में बदीह कुछ को न पको उन जे घर जी जेका खाद न्याणिया नौजवान न्याणिया उन ॾिठो त मुंहिंजे दिलबर महबूब जे बचड़े सुणे इमाम हसन जे घर में 2 ॾींहंनि खां कुछ भी को न पको आहे दिल में ख्याल कई त मुंहिंजे शादीअ जे लाइ मुंहिंजे जीजल अम्मा हिक सोनी मुंडी वठी रखी आहे कहिड़े कम जी आहे छो न उहा खणी अचां दिलबर इमाम हसन सोने खे ॾियां त विकिरो करे कुझु वठी अचे त घर जी चुल्हे ॿरी पवे सुभान अल्लाह रोंदी पंहिंजे अमड़ वटाई आहे ओ मुंहिंजी अम्मा
जी मुझी बचड़ी ओ मुझी अम्मा अज मुझे महबूब जे नवासे जे घर में 3 ॾींहं गुज़री विया हन चुल्ह कान बरिया ओ मुझी अम्मा मुझी दिल थी चवे मुझे शादीअ लाइ जेका मुंडड़ी रखी थई उहा मुंडड़ी मूंखे ॾे माने का देर नथी करे ओ मुझी अम्मा ये त मुंडड़ी आ पर जे मुझी जान भी खपे त महबूब जे बचड़न तां मुझी जान भी कुर्बान ओहा न्याणी मुंडड़ी खणी सिद्धो सोने इमाम हसन साईं जे आडो अदब जा हथ बधी अर्ज़ो कंदी आ ओ मुंहिंजा सोहणा ये मुंडड़ी कबूल पवे मुंहिंजो दिल पर इमाम हसन सुणो पुछंदो आ ओ अल्लाह जी बानी छा जे ला थी दी ओ मुंहिंजा सोहणा 2 ॾींहं गुज़री विया आहिनि अॼु 3 ॾींहं हुआ घर में चुल्ह कान बरिया मां ग़ुलामियाणी हां मुंहिंजे दिल बर्दाश्त न कयो त जेके जन्नत जा सरदार हुजनि उन जे घर में